مجلس ایسا امام بارگاہ ابو طالب علیہ السلام جو عمر عالم بانی مجلس آدم خان تقویدار وٹے 5 اپریل بروز آچر دے جے میں قبلہ علامہ معراج حسین افغانی صاحب استاد العلماء قبلہ علامہ سید شاہ حسین شاہ قبلہ مولانا منظور حسین سولنگی صاحب ذاکر اہل سید توقیر عطا شاہ صاحب ذاکر اہل نجیب علی دربان قبلہ علامہ شاہد حسین شاہد امین چانجو ذاکر اہل سید غلام حسین شاہ مولانا ناصر وفاظ امینی ذاکر اہل سید سپر شاہ ذکر اہل گندہ مومنین کے گزارش آئے کہ مجلس اعظام میں شریک تھی کرے ثواب دار نصیب کرنا حجت الاسلام قبلہ علامہ سائیں بخش ملازمی بر محمد آل محمد بلند صلوات بسم اللہ الرحمن الرحیم الحمد للہ الذی جاءت الشمس ضیاء والقمر نورا الصلاة والسلام من ارسلہ للخلق بشیرا ونذیرا وآلہ الذین اذهب اللہ عنہم الرجس وطہرہم تطہیرا كتابه المجيد وفرقانه الحميد وقوله الحق وهو أصدق الصادقين بسم الله الرحمن الرحيم إن الذين يكفرون بآيات الله ويقتلون النبيين بغير حق ويقتلون الذين يأمرون بالقسط من الناس فبشرهم بعذاب علیم صلوات سامعین گرامی قدر بزرگان محترم صاحبان ذوق حالات حاضرہ کڑھوں کی مناسبت یعنی انہدام جنت البقیع یہ عنوان تے اج اساں جی ہی گفتگو تہاں جی خدمت میں رہندی سورہ آل عمران جی آیت نمبر 21 جی تلاوت جی سعادت حاصل کئی ارشاد رب العزت ہے ان الذین یکفرون بآیات اللہ کافر انکار کرن تھا اللہ جی آیت آیت ان شے کے سجو ویندو ہے جے شے ساتھ جو وجود ثابت تھی آیت ان شے کے سجو ویندو ہے جے شے سان اللہ جو وجود ثابت تھی آج کھان 45 سال پہری امریکہ جو صدر چاہی چکو ہو ہر شے اساں جے فیور میں ہوئی مگر اللہ خمینی سا گڈ ہو اسلامی ایران امام خمینی جی جدوجہد جی کامیابی اسلام جی انقلاب جی کامیابی ایک تو مولوی جی ہتھاں پوری توجہ جو ظاہر تو مولوی ایک مولوی جی ہتھاں وہ بادشاہ پانجے ملک ماں تڑجی ویو جکو صرف پان بادشاہ نہ تھیو خاندانی بادشاہ ہو بادشاہ ان کا بادشاہ نہ دی ہے بادشاہ سان سب طاقتوں گڈ ہویوں سب ان سان گڈ ہوا اگر یہ تسلیم کرے ورتن تو خمینی سان خدا گڈ ہو انہوں نے یہ منجرائے چھڈیو اقوام عالم کا اللہ کی ذات ہے ثبوت ماں کھٹے ان بادشاہ کا اسلامی انقلاب حاوی تھی پروردگار ماں کے حفظ و امان عطا فرمائے لہذا انہی جو انکار کرنا تھا کافر نے کہا آیان اللہ جائے تک بیو چھاتا کرو یقتلون النبیین بغیر حق نبی کے قتل کرنا نہ نہ جو آنا چاہے جن جو سبب نہ بجے جن کی وجہ نہ ہو جن جو کوئی کارن نہ ہو قتل کرنے دے کوئی وڈو سبب نہ نبی نے نہیں کرے قتل کوئی
नबी के ताईनी करे कत्ल कयो पहले हो ताके चवन दा तकब्बुर न कयो सरकशी न कयो नबी के ताईनी करे कत्ल कयो ता जो ताके चवन दा पांजे मालिक के सुनाणो जे ताके पैदा कयो तो कोई वजह ही काने ना हक कत्ल कयो था नबी के पूरी तवज्जो जो तालिब आया हो यकफुरून ऐ कत्ल कन था तजीन उन्हन के या मरून बिल किस्त मिन नास इंसानन मजा जे इंसाफ दी गल करता उन्हनि खे क़त्ल करता जंहिं बुनियाद ते मुंहिंजा यार इमाम शहीद थिया नबी न हक़ क़त्ल थिया कोई क़त्ल जो सबब न हो मुंहिंजा यार इमाम न हक़ शहीद कया विया सिर्फ़ इन्ही जे करे जो अदल जी ॻाल्हि कंदा मुंहिंजे मौला अमीर जे क़त्ल जो सबब इहो ई ॿुधायो त शिदत अदल जे करे अली अदल कंदो पूरी अदालत ते अली माण्हुनि खे न वणी इहो त कोई सबब कोन्हे जो कोई अदल करे ऐं तव्हांखे न वणे कोई इंसाफ़ जी ॻाल्हि करे ऐं तव्हांखे न वणे लिहाज़ा क़त्ल जो कोई सबब न हो इन्ही जे करे मुंहिंजा यार इमाम जेकी शहीद थिया उहे बि नाहक शहीद थिया अरे जेको पंहिंजे कातिल खे जॻाए करे नमाज़ जो चए हटाए हेॾे खे शहीद करे तव्हां छा चवंदा मारे जे लाइ तव्हां छा चवंदा बैर जे लाइ तव्हां छा चवंदा दुश्मन जे लाइ अञा थी पोलीस में पवे अञा क्या करे छडीसा तुम जो कड़ो फर्ज जो तू हक सच बुधाईस तहां जे न तस्वर दुश्मन जो यो है जो दुश्मन के मुखालिफ के हक चले सच चले सुठी राह दिखाए नमाज जो चवे एड़े के कदर करण बिगैर सबब जे ना है जा पूरी तरह जो तालिब जो कुछ दी पहरी पाजे कातिल के चवे तू मुके कत्ल कंदे हां जो सुठो इमाम ना आया मां तो के नसीहत कया जो पाजे हथन के मुझे खून सा रंगीन करे हमेशा पाजे रे जहन्नम खरीद रख जा पूरी तरह जो तालिब बाजे को कहा के चवे तो मुके मदीने मोटण दियो या पाजी सल्तनत में वजन दियो इनी के जो तहत कर गयो त सबब छा तालिब आहियां सबब छा आहे जे चवे तो ज़िल्लत क़बूल न कंदुमि तो सही चवे पियो न जे तव्हांखे इज़त जी ॻाल्हि करे तो सही चवे पियो न यानी मुंहिंजा इमाम नाहक क़त्ल थिया बिगैर सबब जे क़त्ल थिया दुश्मनी जो कोई सबब हूंदो आहे कोई कारण हूंदो आहे का वजह हूंदी आहे काई वजह न हुई नाहक क़त्ल थिया मगर हिकु शइ साबित छा थी इन आयत मां साबित थियो त नबियुनि खे क़त्ल करण वारा बि काफ़िर हुआ ऐं उन्हनि इंसाननि खे जेके इंसाफ़ ऐं अदल जी ॻाल्हि कनि था उन्हनि खे क़त्ल करण वारा बि काफ़िर हुआ इन मां साबित थी वियो मुंहिंजे यार इमामनि जा कातिल काफ़िर हुआ कुरान मां साबित थे तो मुझे यार इमामन के कत्ल करण वारा काफिर हुआ अरे काफिर हुआ तो को लानत छो न कया काफिर हुआ तो को लानत छो न कया तो वेठो छो इस्तखारा गठी रज़ी अल्लाह जा मूंखे पूरी तवज्जो हिते ई ॻाल्हि अची वई त तव्हांजे में अर्ज़ कयां तव्हांजी पूरी तवज्जो मूंॾां आहे ताकी तवज्जो वधीक मूंॾां थी अचे मूंखे कंहिं चयो अगरि ट्रम्प खे हींअर नोबल इनाम ॾियनि तूं हैरान थींदे मूं चयो न चवण लॻा अगरि ट्रम्प खे अमन जो पैगंबर चवनि तूं हैरान थींदे मूं चयो न जी एॾो वॾो दहशतगर्द आहे एॾी वॾी दहशतगर्दी कई अथई एॾो वॾो ज़ुल्म कयो अथई एतिरा ॿार क़त्ल कया अथई पोइ बि तूं हुनखे न चवंदे तूं हैरान न थींदे इन ॻाल्हि ते मूं चयो बाबा हैरान उहो थिए जे इन खां वॾी शइ न ॾिठी हुजे जे हाथी ॾिठो हुजे उहो मेंह खे ॾिसी हैरान थींदो छा जे ओठ ॾिठो हुजे उहो बकरी खे ॾिसी हैरान थींदो छा ही कमीर यज़ीद खे जन्नत ॾियूं वेठा आहिनि ट्रम्प खे नोबल इनाम ॾींदड़ खे छाजे मां हैरान परवरदिगार ज़मान अता फरमाए जेकी यज़ीद के रज़ी अल्लाह चवनि था जे ट्रम्प खे अमन जो पैगंबर चवनि त परेशानी छाजी आहे वॾे कमीने ते मञूं वेठा आहिनि नंढे खे जे मञनि त हैरान कंदो आहे अरे मौला हुसैन मथे आहे या रहबर मथे आहे मौला हुसैन मथे आहे जेका हिन वटि हुसैन जो कातिल रज़ी अल्लाह आहे त ट्रम्प त साॻियो कंदो कोई ज़मान अता फरमाए फैसलो खड़म रखे तवज्जो जो तालिब आहियां कुरान फरमाए तो इन्नल लज़ीन यकफुरून बिआयातिल्लाह अल्लाह जी आयतन जो इनकार करने वाला काफिरन आयत इलाही जो इनकार करने वाला काफिरन जो मिस्दाक ऊला सदका पहिरियों मिस्दाक पंजतन जी ज़ात है छो जो जिन्हनि हस्तियुनि सां अल्लाह जी सुञाणप थी उहे अल्लाह जी आयतन उहे अल्लाह जी निशानियूं आहिनि जिन्हनि जे ज़रिए अल्लाह जी सुञाणप थी हिननि खे त ख़लक़ कयो ताकि मां सुञातो वञा अरे जिन्हनि क़ुरान ॿुधी रसूल खां अल्लाह खे न
मञो हो उन्हनि खे हिननि खे ईंदे बि को त मोबाइल हथ कया त क़ुरान जी हर हिकु आयत छो था चओ क़ुरान जी आयत खे क़ुरान जे लफ़्ज़नि खे छिटनि खे आयत छो था चओ छो जो अल्लाह जी निशानियूं आहिनि पोइ क़ुरान ॾिसी जिन्हनि न मञो ऐं वरी जिन्हनि खे ॾिसी मञनि त उहे क़ुरान खां वॾियूं आयतूं थियूं न पोइ जेको क़ुरान जो मुनकर हुजे उहो काफ़िर आहे त ज़हरा जो मुनकर मुसलमान की पूरी तरह से अल्लाह के ज़मान अता फरमाए खुश व खुरम रखे ही सैन जो लफ्ज़ मूं छो आंदो इन हेदा में जन्नतुल बकीदा इंशाअल्लाह गाल हलंदी ताजी तवज्जो जो तालिब आहियां ठीक नाए बेईमान बे शहीद कहिड़ी ॻाल्हि ते थियो हिन महिल ताईं कोई सबब ॿुधायो वियो आहे हमले जो को सबब नथा ॿुधाइनि जेकी सबब ॿुधाइनि उहे कान कूड़ा थींदा था अचनि हींअर चई न एटम बम हुजे हा त हमलो करे हा माना कोन हो न कोन हो त पोइ तव्हां हमलो छो कयो बगैर सबब जे करे कयो न बगैर के वजह जे करे कयो न इहो ई त क़ुरान चवे थो न उन्हनि इंसाननि खे जेके अदल इंसाफ जी ॻाल्हि कनि था उन्हनि खे क़त्ल कयो वेंदो ना हक़ यानी उनजो कोई सबब न हूंदो ऐं हू छा त छो मारिया वेंदा अदल इंसाफ जी ॻाल्हि करण जे लाइ अदल जी माना छा अदल जी माना आहे जेका शइ जंहिं जॻह जे अहल हुजे उन खे उन मक़ाम ते रखाए हर कंहिंखे उहो मक़ाम ॾियण जेको जंहिंजो अहल हुजे इहो ई अदल आहे छा चयो पियो रहबर सुपर अल्लाह है सुपर अल्लाह है कादिर मुतलक अल्लाह है सभिननि का ॾाढो अल्लाह है सभिननि का ॾाढो अल्लाह है इहा ॻाल्हि कई लिहाज़ा कादिर मुतलक जी जेका मसनद आहे कुदरत आला हुजण जो जेको मनसब आहे उन जो हक़दार अल्लाह कादिर मुतलक हू आहे ॾाढो हू आहे एॾा हिननि छा पियो चयो त सुपर पावर ट्रम्प आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे अल्लाह जे मुक़ाबले में जंहिंखे आंदो वञे उन खे सॼो वेंदो आहे बुत तॾहिं मौलाना फज़लुर रहमान चयो ट्रम्प खे बुत पूरी तवज्जो जो तालिब अल्लाह जे मुक़ाबले में जंहिंखे आंदो वञे उन खे सॼो वेंदो आहे बुत इन करे ट्रम्प जे ट्रम्प खे मौलाना फज़लुर रहमान सॼो बुत इन खे मां पंहिंजे मथां नाज़ कयां फ़ख्र कयां अल्लाह जी इनायत चवां रब जो फज़ल चवां मालिक जो करम चवां जे ट्रम्प बुत आहे न जीअं बुत भञण में रसूल ख़ुदा सां गॾु सिर्फ़ अली हो सहाबा किराम हुआ मगर बुत भञण में गॾु न हुआ ईअं ही बुत आहे त हिन खे मारण में सिर्फ़ मोमिन अली वारा या आहिनि मुसलमान मगर गॾु न आहिनि आहे अमेरिका सां मिलण वारा साझा सिर्फ इन्ही जे करे जो ट्रम्प बुत आहे बुत खे या भनी नबी या भनी अली त इहो कम कंदा अली वारा बाक़ी रही ॻाल्हि इसराइल जी उहे त यहूदियुनि खे मारण में सिर्फ़ तव्हां छो उहे बि उन्हनि खे उहे मारींदा जेके अली वारा हुजनि बाक़ी उहे त अली न हुआ छा यानी सहाबा किराम रुको मां इन नारे सां मुतफ़िक़ न आहियां बाप और बेटा दोनों दलील अलाए केतिरा पोटा निकिरी आया आहिनि ॿोटा निकिरी आया अलाए केतिरा निकिरी आया केतिरा गुलाम निकिरी आया आहिनि अलाए किथे नौकर निकिरी आया आहिनि अलाए केतिरा हिननि जा मिट माइट निकिरी आया आहिनि पीउ पुट जी ॻाल्हि कान्हे आमिर खां वठी करे कंडे बाबे जे मुन्ना ताईं सभु दलील वॾो खानदान निकिरी आयो आहे ज़रा बेकार जो दूर करे बाबा जेको मोहम्मद वाले मोहम्मद अल्लाह वहां के खुश व खुरम रखे हिफ्ज़ अमान अता फरमाए बुत भञण में नबी सां गॾु अली यहूदी मारण में अली इन करे अगर ट्रम्प बुत आहे त इन खे टोड़ण में सिर्फ़ अली वारा ऐं हू यहूदियुनि सां मुक़ाबिलो करण वारा अली वारा अल्लाह वहां खे ख़ुशि व खुरम रखे छा अर्ज़ कयो पे अदल इहो आहे इंसाफ़ इहो आहे हर कंहिंखे उते रखियो वञे जंहिं जॻह जो हू हाल हुजे मुंहिंजी चैलेंज आहे
یہ سندھ دھرتی ولین جی دھرتی ہے، بزرگن جی دھرتی ہے. تہاں کے ہر ضلع میں بٹرے مزاروں ملندیوں، بٹرے روزہ ملندا. تہاں ہلیا وञو روزن میں ॾिसंदो कुझनि जूं क़बरूं रोज़े जे ॿाहिरां हूंदियूं दरवाज़े ते, कंहिंजी सहण में हूंदी. पुछंदो ही केरु आहे, चयो वेंदो साईं जो मोतक़िद आहे, साईं जो मुरीद आहे, साईं जो खलीफ़ो आहे, दरगाह खे संभालींदड़ आहे, जारू कश आहे, ॿुहारी ॾींदड़ आहे. जेके दरवाज़े रोज़े जे ॿाहिरां दफ़न हूंदा उन्हनि जो तारुफ़ ईअं तव्हांखे कराईंदे नज़र ईंदा. जीअं तव्हां अंदरि वेंदो त दरगाह में गॾु अगरि ॿिए कंहिंजी क़बर हूंदी, पुछंदो ही त साईं आहे, ही केरु आहे, चवंदा साईं जो पुटु आहे, साईं जो भाउ आहे, साईं जो बाबो आहे. पूरी तवज्जो जो तालिब आहे. अंदर दफन हूंदा पुट, अंदर दफन हूंदा भाउ, अंदर दफन हूंदा अजीज अक़ारिब खूनी रिश्तेदार, बाहर दफन हूंदा मोतक़िद, बाहर दफन हूंदा मुरीद, बाहर दफन हूंदा खलीफा, बाहर दफन हूंदा चाहींदड़, बाहर दफन हूंदा जारूमकश. जहिड़ी दरगाह में हलिया वञो. मां इहो ई त पुछणु चाहियां, पूरी तवज्जो जो तालिब आहे, हक़ छा हो बीबी खे किथे दफन कयो वञे? बाबे सां गॾु न छो दफन थी? पूरी तवज्जो जो तालिब आहियां. मौला हसन मुजतबा बाबा ॻाल्हि आहे चिटी, या मां तव्हां जे अॻियां हिकु जुमिलो अञा वाज़िह करे छॾियां ऐं अलॻि ऐलान कई छॾियां. ॻाल्हि अदब ऐं एतिराम में रहे, बेअदबी न रहे, मगर ॻाल्हि दलील सां रहे. दलील अगरि मुल्ला खे ॾुखी थिए लॻे थो पंहिंजी क़िस्मत थी. परवरदिगार असांखे हिफ्ज़ अमान अता फरमाए, ख़ुश व खुर्म रखे. यादि रखंदो मुंहिंजे लफ़्ज़नि खे. दोस्त असां वारे ज़माने जूं दोस्तियूं कोन, जेके बुज़ुर्ग वेठा आहिनि उनखे ख़बर आहे. दोस्त अॻु में भाउ हुआ, यार अॻु में भाउ हुआ. दोस्त ऐं यार जो मतिलबु आहे फैमिली टर्म्स हुआ. पूरी तवज्जो जो तालिब आहियां. अॼु जूं जेके दोस्तियूं हुयूं, अॻु जूं जेके यारियूं हुयूं, उहे सभु ॼाणनि था. दोस्त माना भाउ, दोस्त माना भाउ, यार ऐं दोस्त जानशीन थी सघनि था, जॻह संभाले सघनि था. दोस्त जी प्रॉपर्टी खे ईअं वञाइण ॾियनि त दुश्मन खाए वञनि था, न, दोस्त संभालींदा. दोस्त जी शइ खे दोस्त संभाले सघनि था, मगर कॾहिं जॾहिं औलाद न हुजसि या औलाद हुजसि त ना लाइक़ हुजसि. अरे जंहिंजा हसनैन जहिड़ा पुट हुजनि हुननि जा वारिस दोस्त हुजनि. जंहिंजा हसनैन जहिड़ा पुट हुजनि उनजा वारिस दोस्त छो थियनि? थी सघे पुटनि पाण. ऐं तव्हां चओ था त असां शिया चऊं था त हसनैन नबी जा पुट न. क़ुरान चवे थो अबना ना व अबना कुम, तव्हां पंहिंजा पुट वठी अचो, मां पंहिंजा पुट शिया नथा चवनि त हसनैन नबी जा पुटनि. क़ुरान चवे थो, क़ुरान चवे थो हसनैन नबी जा पुटनि. अबना ना व अबना कुम, तव्हां पंहिंजा पुट वठी अचो, मां पंहिंजा पुट वठी अचां. छा देखियो पुटनि? पोइ पुटनि हूंदे दोस्त वारिस छो थियनि? थी सघे पुटनि पाण चयो हुजे बाबा जे दोस्तनि खे त चाचा तव्हां जॻह संभालियो, तव्हांखे को कहिड़ो एतिराज़? पोइ त मूंखे कोई एतिराज़ कोन्हे. पर जे पुटनि पाण चयो हुजे लह असांजे दादे जे पूरी तवज्जो जो तालिब आहे. अल्लाह असांखे ख़ुश व खुर्म रखे, हिफ्ज़ अमान अता फरमाए. मूं भला खणी तस्लीम कयो, हिकु लम्हे लाइ पुट नंढा हुआ, इन्ही करे निंबर न ॾिनो. अरे जॾहिं वॾा हुआ कबर बि जा छॾे ॾिनो. मूंखे त सम्झ में नथो अचे. मौला हसन जी त तव्हां सां सुलह हुई, जंहिंजी सुलह हुई उन्ही जे जनाज़े ते तीर छो? जे तीर हयो त पोइ सुलह छा जी? परवरदिगार अव्हांखे हिफ्ज़ अमान अता फरमाए, ख़ुश व खुर्म रखे. गुफ्तगू तवील बि न थींदी ऐं तव्हांजी तवज्जो जो तालिब आहियां. परवरदिगार अव्हांखे हिफ्ज़ अमान अता फरमाए, ख़ुश व खुर्म रखे. हींअर मां त इहो चवंदो रहंदो आहियां, तकरीरूं ही मजलिसूं असांजी इबादत आहे. अॻु में सबूत पेश कया वेंदा, फलाणी किताब में लिखियल आहे असां हक़ ते आहियूं, फलाणी किताब में लिखियल आहे असां हक़ ते आहियूं. या अली अंत वसीयतुक फिल जन्नत हुमुल फाइज़ून. अली तूं ऐं तुंहिंजा शिया जन्नती हो क़यामत में कामयाब. लिहाज़ा किताबनि जा हवाला ॾियणा पवंदा. असां अली सां गॾु नबी फरमायो अल हक़ माल अली, अली माल हक़, हक़ अली सां गॾु. असां अली जे पुठियां नबी फरमायो त हक़ ओढे वेंदो जेॾां अली आहे. दलीलूं ॾिनी वेंदियूं. अॼुकल्ह दलील ॾियण जी ज़रूरत ई कान्हे. उन टीवी में ॾिस तो पाणे ख़बर पइजी वेंदी शिया ई हक़ ते. पूरी तवज्जो जो तालिब आहियां. शिया ई हक़ ते आहिनि. जंग मुल्क जी कान्हे, जंग मुल्क जी कान्हे, यानी जंग अमेरिका इसराइल ऐं ईरान जी कान्हे. जंग इस्लाम ऐं कुफर जी आहे.
मुल्क जूं जंगूं आमिर का लाइ केतिरियूं कयूं आहिनि हिकु पहिरें मुल्क सां विढ़े थो जा ॿिन्हिनि मुल्कनि सां कोन विढ़ियो आहे जा तारीख़ भरी पई आहे हिन जी ॿिन्हिनि मुल्कनि सां विढ़ियो आहे या न पोइ कंहिं मुल्क में पादरी गॾु करे दुआ घुराई अथसि पूरी तरह जो तालिबान कंहिं मुल्क में पादरी गॾु करे दुआ घुराई अथसि कोई पादरियुनि खे गॾु करे दुआ घुराइण जो छा मतिलबु हो इन जा ॿ मतिलब आहिनि हिकु ॾिठनि पे रुॻो अलाह साथी ईरान वारनि खे बीहे थो पंहिंजे मुलनि खे चवनि तव्हां बि चयोसि असांजो बि कुझु ख़्यालु रखे तव्हांजी कोन थो ॿुधे रुॻो हुनजी थो ॿुधे भई हिनजी छो थो ॿुधे हुनखे ज़ालिमनि खां नफ़रत आहे ज़ालिमनि ते लानत करे थो तवजो आहे परवरदिगार अव्हांखे हिफ़्ज़ो मान अता फरमाए पादरियुनि जो गॾु थी करे दुआ या कलिमात इहो इन ॻाल्हि ते दलील आहे तो जंग जेका है वो मजहबी है परवरदिगार अव्हांखे हिफ़्ज़ो मान अता फरमाए जंग इस्लाम है कुफर जी है पर मां हैरान आहियां वरी असांखे चवनि था त बाबा तव्हां इहो ख़लीजी ममालिक ते जेके हमला थियनि पिया न इहो ईरान सही न पियो करे ख़लीजी ममालिक त मुसलमान आहिनि न मुसलमान त पाण में भाउ आहियूं न बाबा मुसलमान भाउ आहियूं पर भाउ जो पंहिंजे घर कंजर खे राईंदो त गैरत में भाउ जो तालिबान भाउ जे घर में जो कंजर रहियो पियो हुजे गैरतमंद भाउ त भाउ जे घरां कंजर खे कढंदो न इहा त कोई ईरान जे गैरत जी दलील आहे न जो हुनखे चवे थो त अहिड़े खे कढी था पूरी तवजो जो तालिबान अल्लाह चयो मां हैरान आहियां साईं मौलवी साहब भी मुंहिंजो जुमिलो ख़ासि आहे ही कार भाइर मूंसां मोहबत कंदा आहिनि मां बि हिननि सां मोहबत कंदो आहियां दुआ गुआ हिननि जे लाइ हिननि खां मोहताज दुआ पायां ही तारीख़ी जुमिलो आहे जेको मां बुज़ुर्गनि जे भाइरनि जे हवाले कयां पियो हिननि खां तालिब दुआ आहे अमेरिका जे अॾनि ते जेके सऊदी में आहिनि उन्हनि ते कयो ईरान हमलो चवण लॻा ईरान इस्लाम था खारिज किराए पियो अमेरिका जा अॾा पर आहिनि जो सऊदी में तो सरजमीन के मलहूज़ नज़र रखनि था किराए पियो अमेरिका जे अॾनि खे जेको अमेरिका जे अॾनि खे किराए इहो इस्लाम था खारिज आहे जेको बीबी जे रोज़े खे किराए वॾा मुसलमान अरे जिन्हनि जे करे मदीने जो तक़द्दुस आहे जिन्हनि जे करे मदीने जो तक़द्दुस आहे तव्हां वटि हुननि जो तक़द्दुस कोन्हे मदीनो तो यसरब हो कंहिंजे करे मदीने मुनव्वरा थियो पूरी रसूल खुदा जे करे पूरी तरह जो तालिबान रसूल खुदा जे करे मदीना मुनव्वरा थियो तूं ॻाल्हि करी पियो मां त हैरान न कई मुला चवंदा न नबी साईं जे रोज़े ॾा दुआ न घुरो खाने काबा ॾा रुख करे दुआ घुरो नबी जो रोज़ो कुझु कोन्हे काबो सभु कुझु आहे अरे काबे जी अज़मत बि मुंहिंजे अली जे करे मके जी अज़मत बि मुंहिंजे नबी जे करे अल्लाह छा फरमायो मके जी कसम छो खयमि इन्हीं करे कसम मक्के जी खयम जो इन मक्के में मुझे घर है ना अंत हिल्लो बिहाजिल बलद मुझे महबूब तू रही तो मक्के में कदही मक्के जी कसम है मक्के जी अजमत काबे जे करे ना मोहम्मद जे करे है मदीने जी अजमत मोहम्मद जे करे है जे मक्के है मदीने जो तक़द्दुस नबी जे करे है वो तो नबी जी धी हुई ना मां जुमलो चवा खैरपुर मीरस में मुझे यो अक्सर दोस्त तशरीफ फरमान पर अक्सर ना इन्हीं करे जुमले के दोहराया पे पांजी दलील के मुहकम करण लाइ मौला अली अलैहि सलाम के अली जी जान जे बदले अल्लाह दी पंहिंजो मर्ज़ियूं मगर मौला अली अलैहि सलाम बिस्तर ते सुम्हण खां पहिरीं नबी साईं खां पुछो जे मां सुम्हां अहां जी जान बची वेंदी नबी साईं फरमायो हा अली मौला नबी जी जो जान बचाई उन्हीं जे बदले अल्लाह छा ॾींदुसि उन्हीं जे बदले अल्लाह छा ॾींदुसि ऐं जेका बि शायद ॾींदुसि उहा शायद घटि थींदी त पोइ अली जो एहसान थींदो शायद हुजे करोड़ जी मां ॾियां 50 लख त अॻियो जो मूं ते एहसान आहे या न तव्हां चवंदो साईं 50 लख जा 99 लख ॾीं कंदी अॻे जो एहसान अथई बाबा दादी हुजे करोड़ जी मां साईं मज़ार खे ॾियां 50 लख एहसान थियो या न साईं मज़ार जो मुंहिंजे मथां एहसान थियो न हाणे जेको बि मोहम्मद जे बदले अल्लाह ॾिए उहो हूंदो घटि हूंदो त अली जो थींदो एहसान ऐं मुंहिंजे रब जे मथां कंहिंजो एहसान थी नथो सघे छो जो फयाज़ अल मन वला यो मन अलेक मुन उहा ज़ात आहे जंहिंजे मथां कंहिंजो एहसान न थींदो
وہ منان مطلق ہے، وہ سبنان تے احسان کندو، احسان ہن جے مٿاں کنجو نٿو تھی سگھے، تھیے تے جھکے نا، جيڪو جھکے تے وہ تکبر کی کرے. پوری توجہ جو طالباں اللہ وہاں کے حفظ امان عطا فرمائے. یہ احسان نہ تھیندو تو کو حق ہی ہوا ہے علی مولا کے نبی جے جان بچائن جے بدلے میں اللہ کو جو اہڑی شے ڈیے جڑو محمد ہے. جے گھٹ ڈیندو تو علی جو احسان تھیندو. مجھے عالم اسلام کے چیلنج ہے، مجھے کئی اہڑی شے ٻدھايو جيڪا نبی جے برابر ہو نہ ٻدھائے سگھندا، نہ ٻدھائے سگھندا. جڏهن نہ ٻدھائے سگھجو تو پوءِ اسان وٽ اچجو، اسان تव्हां کي ٻڌائينداسين. تو هڪ هستي آهي جيڪا نبي جهڙي आहे، منطق ها ته منطق نبي، ڳالهائيندي بابے وانگر ہوئی، مشيت ها ته مشيت نبي، هلندي بابے وانگر ہوئی. بابے ايندو هو تو ہوں پانچی جات وہارینی ہی، ہوں تشریف آور تھیندی تو بابا پانچی جات وہاریندا. اج مسالا مجلس ہی پانچی جات چھڈے ان جات سائن تھے وہاریندا. چھو تو جو رسول ہو اوہی پاک بطول ہوئی. کدی نکاح پان پڑھی، کدی حق مہر پان دی نہیں، کدی تارے لہے کرے سائن جو رشتے رسول خدا کھا علی نے پان بھرئی تاکہ ماں محمد جے بدلے علی کے بطول دیاں. تو جو اللہ دی نظر میں جو رسول ہے اوہی پاک بطول ہے. تو رسول کے دشمن ابو لہب کے رضی اللہ پونجو، بطول کے دشمن کے رضی اللہ من اللہ مان دیا. مجھے جملن کے یاد رکھ لو، اللہ کی نظر میں جو رسول ہے اور یہ پاک بطول ہے. تو رسول جو روزو آئے سین جو روزو چھو کر آئے. ان فاطمہ کا بزت منی، مجھو جز ہے، مجھو حصہ ہے. علماء کرام جانن تھا تو جز کل جے حکم میں ہندو ہے، جڑو کل جو حکم ہوئی حکم جز تے لگندو. تو جز ہن جو ہے، جز ہن جو ہے تو حکم ساگو لگندو. جيڪو رسول جے لائے حکم ہوندو وہی سائن جے لائے حکم ہوندو. جيڪا تعظیم رسول جی ہوندی وہی تعظیم سائن جی ہوندی. جيڪا عظمت شان رسول جی ہوندی وہی عظمت شان پاک سائن بطول جی ہوندی. تو پو جے رسول جو روزو ہے تو ہن جو روزو چھو کونی آئے. رسول نا سلام کرن ونجو تھا، ہن جے در دے سلام کرن چھو تھا ونجو جتے محمد پان سلام کرن. پوری طرح جو طالباں اگر روزو عزت کی نشانی ہے تو نبی جی لائے عزت تو چویں تو نبی جی لائے عزت روزو تھوڑی، نبی جی عزت خود بطول ہے. جے جی نبی سے پان عزت کندو تو ان جو روزو چھوٹا مسمار کیو. مکے خبر ہے تانجے دلن میں ایمان داخل کونے. زبانی مسلمان آئیو پر جے زبانی مسلمان آئیو تو زبانی مذمت نہ کیو. ایران اگر امریکہ جا اڈا کرائے تو سب چون تا ملک وارا مذمت کیوں تا خلیجی ممالک تے حملن جی ہتے مذمت کیو پیا. 100 سال تھی چکو ہے جنت البقیع جے انہدام تھل قبرن تے مذمت جا الفاظ چیو. مجھے خبر ہے تاں جو پیر و مرشد ہے تاں ان پہ حکم تو کرے نہ تھا سکو. کلی عرض کیو تو روزہ اساں کے ٹھان دے. پوری توجہ جو طالب ہے اللہ وہاں کے حفظ امان عطا فرمائے. خوش و خرم کیرائن تو رسول جو روزو بچاہنے پیا، کیرائن تو رسول جو روزو بچاہنے پیا. چھو نہ کیرائن مسلمان اٹھی بٹھا جا، مسلمان سراپا احتجاج تھی گیا. چون لگا رسول جو روزو کیرائن نہ ڈیندا سے. ہن ڈٹھو تو سب مسلمان ہن ایک تھی ویان اساں جے حق میں کونے رسول جو روزے کے شہید کرن. سب مخالف تھی ویندا حکومت جمائے نہ سگندا. ہن مل قدم ہٹایو پانچے مولوین کے چین تاں تبلیغ شروع کیو تو رسول اساں جو بشر ہے. کو جنا گال منجرا ویندو تو رسول زندہ بے کونے اساں جو بائے تو کو روزے کے شہید کرن سولو تھی ویندو. جیسے تے اساں جے مذہب دی ترویج نہ تھی تھیے، جیسے اساں جے مکتب دی نشر و اشاعت نہ تھی تھیے، ایسی تے وہ قدم کھڑن اساں جے لے لٹھو ثابت تھی. انہی گال کے ملحوظ نظر رکھی کرے روزے رسول کے کران تا ہٹی گیا. مجھے ساگو سوال ہے مسلمانوں کا نبی جو روزے دے لائے احتجاج کرے بچائے ورتو سین جو روزے لے چھوڑنا اٹھو. انہی کرے جو بی بی سان تا جو تعلق حجے ہاتھ اٹھو آنا توجہ ہے صاحبان. سائن سان تا جو تعلق حجے ہاتھ اٹھو آنا نہ اٹھو تو پو مان منجانا تو تا صلی اللہ علیہ وسلم وارا محمد وارا آئے آل محمد وارا نہ آئے. تا جو مقتد اہل بیت تا جو اہل بیت سان تعلق
سیدھی گال ہے صاف گال ہے واضح گال ہے اللہ تعالیٰ بھی منیا تو بھی چھا تھیندو اللہ تعالیٰ شاہ توکھے ॾिना न असां खे ॾिना असांखे जेके ॾिना अथई उहे काज़मेन में आहिनि सामरा में आहिनि करबला में आहिनि नजफ में आहिनि मशाद में आहिनि तोखे जेके ॾिना अथसि उहे जन्नतुल बक़ी में आहिनि वञी